रामशोरे जिले में भलारो महीनो रमज़ान शरीफ शुरू थींदे ही जिले जे हेडक्वार्टर शहर कोटड़ीअ में बि आम वाह पंहिंजी शयुनि जा अघ मुनाफ़े खोरनि ॿीणा करे छॾिया आहिनि। जिले हुकूमत जा कुछ अमलदार दुकाननि ते भी फोटो सेशन कराए रहिया आहिनि, पर आम माण्हू महांगे अघ ते आम वापे जी शयूं वठण ते मजबूर आहिनि। रमज़ान शरीफ में एक तरफ़ महंगाई सबब गरीब तबको परेशान आहे, उते वरी गैस ऐं हेस्को इख्तियारनि बिजलीअ जी लोड शेडिंग वधाए रोज़ेदारनि जे सूरनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। उन हवाले सां शहरनि पंहिंजा वीचार वञींदे चयो त गरीब तबको अज़ाब भोगे रहियो आहे। रमज़ान शरीफ जो महीनो आहे, महांगाई एॾी उरूज ते आहे जो माण्हू सब्जियूं कोन थो वठी सघे, गोश्त जो त नालो ई कोन्हे ऐं का बि रेट लिस्ट कान्हे का। इंतज़ामिया ज़िले इंतज़ामिया ॿाहिरि निकिरी का रेट लिस्ट चेक करे या माण्हुनि जो को दादरसी करे उहो कोन थो थिए। बिजली जो नाक इहो आहे त ईअं सम्झो त जहिड़ो 18-20 कलाक बिजली बंदि आहे। गैस उन टाइम ते बंदि था कनि जंहिं टाइम ते माना इफ़्तारी या सहरी वारो टाइम थिए थो, त इहा सॼी जेका लातालकी लॻी पई आहे इंतज़ामिया जी, उन ते अफ़सोस थिए थो ऐं माण्हू परेशान आहिनि। माण्हू रोज़ो कोन था रखी सघनि इफ़्तारी जे लाइ, ग़रीब माण्हू परेशान आहे। फ्रूट किथां वठी सघे, सब्जियूं किथां वठी सघे, हिकिड़ो वॾो बहरान पैदा लॻो पियो आहे सॼे मुल्क जे अंदरि, ख़ासि तौर ते कोटड़ी में त नाक लॻो पियो आहे। इंतज़ामिया कंहिं क़िस्म जो को बि चुरपुर कोन थी करे ऐं असांजो मुतालबो आहे त कुझु महांगाई ते कंट्रोल कयो वञे, बिजली ऐं गैस जे मामलनि खे ॾिठो वञे त जीअं घटि में घटि रिआयतनि जे लाइ को फ़ाइदो थी सघे। जो त रमज़ान शरीफ जीअं आयो आहे तीअं ॾाढी महांगाई थी वई आहे। एॾी महांगाई आहे जो चेल भञी छॾी आहे महांगाई, ऐं हर शइ महांगी, आलू स्याही गिदरो फ्रूट जी त बाहि भरी पई आहे। ऐं उनखां पोइ लोड शेडिंग गैस जी बि ॾाढी आहे, एतिरी आहे जे माण्हू न तो इफ़्तारी करे सघे न को सहरी करे सघे थो। ऐं लाइट बि कान्हे, सॼो ॾींहुं लाइट कोन्हे। जेॾी महिल बि अचूं था लाइट कान थी हुजे, माण्हू परेशान, एॾी परेशानी हद खां वधीक आहे। महंगाई चोट चढ़ी पई आहे ऐं कंहिं क़िस्म जो को बि रिलीफ न आहे असांजे ग़रीब आवाम खे। मज़दूर तबिको पहिरीं तकलीफ़ुनि में, हींअर बि तकलीफ़ुनि में। हुकूमत कई पैकेज अनाउंस त कया आहिनि पर इन जो को बि रद्द अमल न ॾेखारियो वियो आहे। ऐं असांजे तरह जे MP MNA खां बि इहा गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जीअं ॿियनि इलाइक़नि में बचत बाज़ारूं लॻायूं वयूं आहिनि त असांजे कोटड़ी में बि अहिड़ी का बचत बाज़ार हुजे जंहिंसां असांजे ग़रीबनि खे कुझु रिलीफ मिली सघे। बाक़ी महांगाई तमामु चोट चढ़ियल आहे ऐं लोड शेडिंग जे हवाले सां को बि अहिड़ो इंतज़ाम ख़ासि न आहे। उहा ई साॻी पंहिंजी रूटीन वारी लोड शेडिंग बरक़रार आहे ऐं एहतजाज बि हलनि पिया, उन जे बावजूदि बि कंहिं क़िस्म जो को बि रिलीफ न आहे इन पाक महीने में। ऐं असीं गुज़ारिश कंदासीं इन सिंध TV जे चैनल जे थ्रू आला हुकामनि खे त महिरबानी करे असांजे मुस्लमान भाइरनि खे कुझु रमज़ान शरीफ जे हवाले सां रिलीफ ॾिनो वञे त जीअं ग़रीबनि जी दिलजाए थी सघे। बिजली जो ब्रेक डाउन जेको आहे उनमें जेको आहे कारीगर मुतासिर थिए थो, कम सां मुतासिर थिए थो। बिजली 2 कलाक अचे थी त 2 कलाक कोन हूंदी आहे, वरी परेशानी खे मुंहुं ॾिसणो पए। असांजो कमु जेको आहे निकिरे कोन थो उनमें। महांगाई जे बारे में असां चऊं था त असांजी 60-70 साल उमिरि थी वई आहे। हिन इमरान जे अचण खां पोइ महांगाई हथ रातूं बढ़ाई वई आहे। ग़रीब माण्हू सां वॾो ज़ुल्म आहे। ग़रीब माण्हू न गोश्त वठी सघे, न मच्छी वठी सघे, न सब्ज़ी वठी सघे। अगरि सब्ज़ी थो वठे त पोइ 200 जी सब्ज़ी थी अचे रुगो 4 माण्हुनि जी। हाणे मूंखे ॿुधायो त असांजो अर्ज़ु आहे बिलाल साहिब खे ऐं साईं मुराद अली शाह खे त असांजी सिंध जो ख़्यालु कनि ऐं हिननि दुकानदारनि ते ज़ाब्तो आणनि त महांगाई घटि थींदी। हे हथ रातूं महांगाई आहे, अॻे एॾी महांगाई असां न ॾिठीसीं। हींअर असांजो जीअण जजाल आहे ऐं तव्हां पंहिंजी सिंध जे करे असां ग़रीबनि जो असांजो ख़्यालु कयो। माना जेका शइ 5 रुपए मिलंदी उहा 50 रुपए थी मिले। माना फ्रूट त ग़रीब माण्हू खाई कोन थो सघे, हर शइ डबल आहे, हर शइ। बाक़ी बि रोज़े रमज़ान में त बिजली वारनि त बाहि ॿारे छॾी आहे। एतिरी अञा पहिरीं लोड शेडिंग कोन थींदी, रोज़ेदारनि खे एतिरो परेशान करे छॾियो अथनि जो हद खां वधीक। असां जेको इहो ई मुतालबो कंदासीं असां पंहिंजे रियासत जे इदारनि खे या गवर्नमेंट खे त लिहाज़ा हिन महांगाई ते बि कंट्रोल कनि ऐं हिन बिजली जी लोड शेडिंग जे आज़ार खां रमज़ान शरीफ में जेको रोज़ेदारनि खे तकलीफ़ सख़्तु तकलीफ़ थी पई थिए। सौदे में ई परा कोन, ग़रीब माण्हू असां तारीख़ कमायूं था। तारीख़ असांजी सौदे में महांग ॾाढी आहे, सौदो वठी कोन था बचड़नि जो जे लाइ, रोज़े जे लाइ बि कुझु कोन था वठी सघूं। वरी अटे चांवर में पूरा हूं। बाज़ार का लगी है
ज़िले जामशोरे में न न न कोन लॻी आहे कहिड़ी बचत आहे हिते एकोली ॿीड़ ई वठनि पिया 10 रुपया अॼु बसिया त सुभाणे वरी 20 रुपया बसे चारियूं पंज अघ ई 50 ई वठनि ग़रीब मरी विया सभा असांजी पूरी कान्हे नंढड़ा बचड़ा कपिड़ा लटा मज़दूर माण्हू जेको कमाईंदा हथ में बस ये तो वठी था राशन पानी। रमज़ान शरीफ जैसे होता है और लाइट चली जाती है, जुम्मे के दिन भी जाती है नमाज के टाइम पे। बड़ी परेशानी है लोड शेडिंग की जी। महंगाई बहुत है। अभी मुर्गी जो है ना सर ये चल रही है 460 रुपये किलो। लोग बाग ले रहे हैं अपने रोज़े के लिए। जिस तरीके से पंजाब में सस्ती हो यहाँ पे भी होना चाहिए। पंजाब से रेट आता है जो वो इधर पे होता है, वहाँ पे 20 रुपये 30 रुपये कम होती है, यहाँ 50 ज़्यादा लेते हैं। चक्कर भर के गए, घर पे आए, बराड़ी पे आए, ईमान की कोई नहीं चीज़ मिलती है, कमाते हैं वही खाते हैं बस। महंगाई है, मानते नहीं है, दुकान वाले भी लड़ते। पहिरीं 150 रुपया मिलंदो, हाणे 300 रुपया पे मिले। ऐं भाॼियूं बुतियूं हर शइ, भाॼी त सीज़न जे हिसाब सां महांगी सस्ती थींदी रहंदी आहे, पर जेके सही शयूं आहिनि से ॾींहं ॾींहुं वधंदी पियूं वञनि। खंडु जो चवनि था, ऐं खंडु त यूटिलिटी स्टोर ते त मिले ई कोन थी, ऐं बाज़ारि में 100 खां मथे आहे। ऐं छा कजे, महांगाई हिन अहिड़ी करे छॾी आहे जी। गोश्त बि वधी आहे, 1200 रुपया ॿाकरो गोश्त लॻो पिया, 400 रुपया किलो मुर्गी लॻी पई आहे, 400 रुपया मच्छी लॻी पई आहे। ग़रीब माण्हू छा वठंदो। रमज़ान शरीफ में जेको आहे गर्मी लॻी पई आहे, हिकिड़ी लाइटिंग जो नालो जो जेको शेड्यूल आहे उहो पहिरियों थोरो दुरुस्त कनि, जेको शाम जो पोणे 4 बजे खां थी हले पोणे 6 बजे थी अचे, जंहिंमें इफ़्तारी में परेशानी असांखे थिए थी पई जाए ते। ऐं नालो छा आहे, गैस जी बि लोड शेडिंग हले पई, केॾी महिल शहरी में गैस कोन्हे, केॾी महिल इफ़्तारी में गैस कोन्हे, ॿार वीचारा परेशान लॻा पिया आहियूं। पोइ न त असां वरी पोइ काठियूं ॿारे पंहिंजा घर में चूल्हा ठाहे ऐं सिगरियूं ॿारे पोइ विया असां पंहिंजो इफ़्तारियूं ऐं नालो जा शयूं तयारु पिया करियूं। त बाक़ी नालो गर्मी जो नालो पंहिंजे हिते आहे हींअर इलाही, जेका सब्जियूं फ्रूट गोश्त इलाही महांगाई लॻी पई आहे। हींअर माण्हू छांई बि हुजनि वठे त माना 50 रुपया 60 रुपया किलो बि मिले असांखे। असीं ग़रीब माण्हू वञूं केॾां, असां हेॾो परेशान लॻा पिया आहियूं। जेका असांजा बल्दिया जा असांजा पंहिंजा पघार कोन थिया आहिनि, असां पाण उन में असां परेशान लॻा पिया आहियूं। त असां ग़रीब माण्हू हिते नालो छा आहे ख़रीदारी करे कोन थो सघे। भाॼियूं नालो छा आहे इहो जेको बि राशन जो सामान आहे इहो सभु महांगो लॻो पियो आहे। माण्हू हाणे वञे त केॾां वञे। हाणे असीं गवर्नमेंट खे नालो जा अपील था करियूं त महिरबानी करे हिन जो पंहिंजो नालो जा थोरो गौर फ़िक्र कयो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में आम वापे जी शयुनि में रिलीफ ॾेई बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ख़तमु कई वञे। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी।